बस थिए अज तुझे डैडी जी याद अची वई। ओ मम्मी मरण वारनि जे लाइ कॾहिं रोइबो नाहे, सब्र कर। सिजु अञा जीअरो आहे। चवंदा आहिनि त वण जेतिरो वॾो थी वेंदो आहे ओतिरो मज़बूत हूंदो आहे। अदा साईं वण केॾो बि मज़बूत हुजे उनजा लाह त कढी सघजनि था न। छा थियो? कार थी वियो, ज़ुल्म थी वियो। कमदार जे माण्हुनि जानो खे मार कुट करे अन सभु खणी विया। छा पियो चवीं? पंहिंजी यारी दुश्मन जो हियां डार डार करे छॾियो आहे। मुंहिंजी मञ मूंसां गॾु हल, चाचे से चावल ॾे। अदा हिकिड़ा त भाऊ अकेला थी वेसी, ॿिया बनी छोड़े सां त दुश्मन को तो वारा मिल वेसी न। पूरा बोरियूं खणी हवेली पुॼाइजा। जरूर खणी ईंदुसि, पर कहिड़े हिसाब किताब सां। जेम तू मुंहिंजे जीअण जो बहानो आहीं, तू मुंहिंजी इबादत बणिजी चुकी आहीं। तोखां सवाइ मां हिकु पल बि नथो जी सघां। भाती तोखे असांजे रस्मुनि रीतुनि खे ओरांगण जी इजाज़त कॾहिं कान ॾिबी। अव्हां जी रितनि ऐं रस्मनि सां मुंहिंजो छा? बिस्मिल्लाह, मैं को पक कही तो तू जरूर आवसी। बकवास बंद कर। बुत न प्रावे दई। वठो न। बात कान आए। चंपोनी अख कढी ॾिया। हल, हल थण दे। जेम तुझे आवाज़ में उहा ॻाल्हि न आहे। मुंहिंजे दिल दिमाग़ खे ख़ौफ़ जी ककरनि वकोड़े वरितो आहे। कहिड़े क़िस्म जो ख़ौफ़? इहा त मूंखे बि ख़बर नाहे। अणॼातल डप जी। शहबाज़ सम्झण जी कोशिश कर, प्लीज़ ट्राई टू अगेन। जानी मां अम्मा सां ॻाल्हायो आहे, पर इहो एतिरो सौंजो कोन्हे। इन लाइ मूंखे बाक़ाइदे जंग करणी पवंदी। तोखे त ख़बर आहे अम्मा ऐं बाबा पुराणे रस्मनि ऐं रिवाजनि जे संगरनि मां आज़ादु न आहिनि। त छा असां ज़िंदगी में रस्मनि जा मुताज रहंदासीं? शहबाज़ असांखे पाण कुझु करणो पवंदो। कटियल संगरनि खे तोड़े आज़ादी मारणी पवंदी। इन लाइ तूं केतिरो साथ ॾेई सघें थी? साह जी आख़िरी हिॾिकीअ ताणी तुंहिंजो साथ ॾींदसि। चङो शहबाज़, तुंहिंजी वातां ख़ुशीअ जा लफ़्ज़ ॿुधण जे लाइ मुंतज़िर रहंदसि। बाए बाए। फरंग तू भज वञ। तेको मेरी यारी दी कसम है यार, तू भज वञ। सूबेदार मां पंहिंजे यार खे अॼु जो अॼु छॾाईंदुसि। अरे मठ कर तुंहिंजे यार खे अॼु तो छॾाए। ॿिन्ही खे थाणे ते कुटियां थो, ख़बर ॾियो पर तव्हांजो। अरे वठो न। छा थियो पुट, छा थियो? सूबेदार बाज़ खान मुंहिंजे यार खानू खे ॿधी वियो। पर छो ॿधी वियो अथसि? कहिड़े ॾोह में ॿधी वियो अथसि? चाचा खानू वॾेरे जे माण्हुनि सां मुआदो अटकायो। बस चाचा मूंखे खानू आज़ाद कराए ॾियो। पुट मां धाड़ेल आहियां, को वॾेरो या वज़ीर न आहियां। पर घबराए न, वेह। त छा खानू निंधण कन वांगुरु कुटबो रहिबो चाचा? उल्को न कर पुट, खानू यतीम नाहे। ऐं सजावल खान बञा ज़िंदा। खानू आज़ाद थींदो, ज़रूर आज़ाद थींदो। कॾहिं आज़ाद थींदो चाचा? नथा हलो त मूंखे जवाब ॾियो चाचा। दाऊदी सारंग ज़िद न कर, खानू आज़ाद ज़रूर थींदो। जॾहिं पखी पखण आराम में हूंदा तॾहिं हला करे अली खानूअ खे आज़ाद कराईंदासीं। चिंता न कर सारंग, सजावल जेको चवंदो आहे उहो ई थींदो आहे। सजावल जी ज़ुबान मां निकितल लफ़्ज़ कॾहिं बि कूड़ो न आहे थियो। रात थाने ते अहिड़ो त हमलो कंदासीं जो कानून जे कोटनि में टाकोड़ा पइजी वेंदा। ऐं सूबेदार बाज़ खे
लिखण जी जाइ बि कोन थींदी, लिखण जी जाइ। रानी तू को बुल को न कर, मुड़स थी मुंह ॾीबो। चाचा नूरला खानो के पुलिस बधी वई आहे, सारंग भॼी वियो आहे ऐं उनखे बि ॿधंदा। अरे ही छा थो चवी? सच थो चवां चाचा, कूड़ कोन थो ॻाल्हायां। यार अब मुंहिंजे बचिड़े ॾे वार कजां, अलाए केॾांहुं वियो हूंदो। अरे मांदी न थी वियो हूंदो चाचस ॾां, ॿियो केॾांहुं वेंदो? अॼु आयो फिक्र पई करी। इन छोकरी के मुंहिंजी हवेली ते पहुचाए। न सरदार साईं, ईअं न थींदो। जैसी मुंहिंजी सिसीअ में साह आहे, ईअं कोन कंदुसि। अहिड़ी खूबसूरत छोकरी मुंहिंजी हवेलीअ में ई सुहंदी। सरदार साईं, आऊं का ग़ैर न आहियां, हिन रियासत जी लॼ आहियां, लॼ। हिन रियासत जी हर शइ ते असांजो हक़ आहे ऐं इनकार करण जी इजाज़त असां कंहिंखे बि नाहे ॾिनी, कंहिंखे बि। जय जगदीश हरे स्वामी, जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट छिन में दूर करे। ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे, शरण करूं किसकी? स्वामी शरण गहूँ मैं किसकी, तुम बिन और न दूजा, तुझ बिन और न कोई, आश करूं जिसकी। जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट में दूर कर। हिन हवेली जे बंद कोटन में असांजो वजूद गुम थियल आहे। त छा असां साहब? हा, असां साहब हुन जी मर्ज़ी सां खणो था। ऐं तूं जेको हेॾो वॾो फ़ैसिलो करण वञी पियो, उनजो अख़्तियार बि तोखे न आहे। पर मूंखे मुंहिंजी ज़िंदगी ते अख़्तियार आहे। न पुट, एॾो जज़्बाती न थी। त मूंखे पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे तरीक़े सां जीअण ॾियो, जेको मुंहिंजो हक़ आहे। पंहिंजे ढंग सां ज़िंदगी गुज़ारण ॾियो। न पुट, तोखे हिते हलंदड़ पीढ़ियुनि जी रवाजनि मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारणी पवंदी। अमां आउं इन्हनि रिवाजनि खां आज़ादु आहियां। मोहबत जूं पंहिंजियूं रीतूं, पंहिंजियूं रस्मूं थींदियूं आहिनि ऐं मां उन सां शादी कंदुसि जंहिंसां मुंहिंजो दिली रिश्तो हूंदो। पुट, अमां ही मुझे फैसलो है। बचिड़े के गोल रातो को निकतरा अन्या ना आयो, चढ़ियो खटारे वेठो। अजायो मथो न हण, चाचस ॾां वियो हूंदो। ख़ुदा ख़ैर कंदो, ख़ैर सां हूंदो। अलाए छो मुंहिंजो त हाँ पियो मांदो थे। उथी हाण वञी मानी गभे जी कर, बुख लगी आहे। वञा थी छाजी बक बक लाती दाई साहब, सुजावल धाड़े आयो हो, लाकअप टोड़े खानू के खणी फरार थी वियो। किना मरिया सब हाँ एकरो टक्के जो छोरो ताग वजियो मांचो नालो बास का है बास आ चांबो आंख गड़ी विजा। साहब हाणे जेको हुकुम हुजे। बुढ़ी मरो
साहब जा सब बुरी मरो। साहब पानी जी खोट जे करे त कणक महांगी थी वई, बाक़ी असां ॿुॾण लाइ पाणी किथां आणियूं? बंद कर कुत्ते आई यो 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 तरी दा मेरा किनारो तरी न जो नाल बस गाना चंबोड़ा आखिर कमदार ॾे ख़बर बटायूं थी वियूं? बटाई तो घणी थियूं आहिनि बाबा साईं, पर नूरल दाणा बंदी नथो करण ॾे। कमदार ॿार त तूं बि कोन्हे, वसूली जा सभु गुर ॼाणी थो। पोइ जेको हुकुम थिए बाबा साईं। छा चओ? असांखे ॿिया बि घणेई कम आहिनि। आलू ख़ान कंहिं पासे वियल आहे, अचे सलाह करे वसूली करे वठिजो। केरु थींदो आहे नूरल जो दाणा बंदी न करे? भले बाबा साईं, जीअं तव्हांजी मर्ज़ी। चङो कमदार, हाणे राति घणी थी वई आहे, हाणे तूं भले वञ। ठीकु आहे बाबा साईं। बाबा अज रात भी पेरो ॾींदो? हाँ पुट। बाबा जी इन ही ॻाल्हि जो फ़ैसिलो छो नथा करे छॾियो बाबा? हुननि सां ॻाल्हायो, मन कंहिं ॻाल्हि ते ठा थी पवे। ॻाल्हियूं उन्हनि सां कबियूं बस बस कमदार। वो मिस्किन के छो था मारियो? तू इनकारी आहीं, ऐं असांजे हुक्म खां जेको इनकार कंदो तंहिंजी सज़ा मौत आहे, मौत। मूं को ॾोह न कयो, मूं इनकार करे पंहिंजो फर्ज़ पूरो कयो आहे। हवेलीअ जे कानून में गद्दारी आहे, ऐं मुंहिंजो फर्ज़ आहे त गद्दार खे सज़ा ॾियां। रानी, ओ रानी। चाय चाय। या अल्लाह खैर कजा। कहारी रसी बयान। या रब्बा तू खैर कजा। अदा सजावल ऐं तुंहिंजा ही थोरा लाहे नथो सघां। ये थोरा न, पर इहो त मुंहिंजो फर्ज़ आहे, फर्ज़। चाचा नूरल हथ हथ करे मिड़े फ़ैसिलो काहे वठो, हाणे उहो वक़्तु नाहे रहियो। हाओ अकबर सही थो चवे। पोइ जेका तव्हांजी मर्ज़ी। अम्मा तूं त ख़ुशि आहीं न? कुर्बान वञाव, मुंहिंजो छा आहे, मां त वही खाई थी चढ़ी आहियां। बाबा देर न कयो, अम्मा उथो तव्हांखे ॻोठ ताईं छॾे अचूं। अचो। आलू खान, रियासत खे हलाइण खां ॿारणी रांदि न आहे। जी अदा साईं। बाबला साईं, ये तो सॼो ॻोठ उछली पवंदो। सम त कोन उछली पियो न। महरान खान, महरान खान, महरान खान, सॼी रियासत में महरान खान जे नाले जो ॾहका आहे। ऐं तव्हां मुंहिंजो नालो पाणी में ॿोड़े छॾियो। पर अदा साईं। बस कर आलम खान, बस। ये ॿारहणियूं ॻाल्हियूं न कंदो कर। ॿुधाए केरु हुआ? सिजावल ऐं ॿ ॼणा ॿिया हुआसीं,
टे ॼणा जिनखे जाठ जी ख़बर न आहे उन्हनि तव्हांखे टोड़ाए भॼायो हाँ ऐफ़ा तव्हां ते ॿुधी मरो। बाबा साईं सॼो ॻोठ बकवास बंद कर। ॻोठ हुजे या मुल्क न पूरे ढींगरनि ते उछलाए छॾियो सम्झई। हई शाबाश अजो किसे ख़त्म रही याद रखंदा। अज दूहे मां आड़ा मचाए छॾियासीं हाणे अहिड़ा त बब्बड़ ॿारींदासीं अहिड़ा त बब्बड़ ॿारींदासीं जो उन्हनि बब्बड़नि में वॾेरनि जो पूरो खानदान सड़ी खाक थी वेंदो। सारंग तूं छो ख़ामोश आहीं? चाचा अञा मुंहिंजो पलांद पूरो नाहे थियो। पलांद पुराणा कोन्हनि थींदा पलांद पुराणा तुंहिंजा पलांद असीं पाण वठंदासीं। हा अञा केतिरनि बेगुनाहनि जे रत जो पलांद करणो आहे।